अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असीं खणी अची रहिया आहियूं अवां जे लाइ हिकु मुनफ़रिद प्रोग्राम जंहिंमें ॾेखारींदासीं असां अवां खे ॿुधाईंदासीं इल्मु, अदब ऐं तसव्वुफ़ जे हवाले सां। असां दुनिया खे ॾेखारींदासीं त सिंध अमुन जी धरती आहे, सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध दरवेशनि, फ़क़ीरनि, ओलियावनि ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध शाह लतीफ़ जी धरती आहे, सिंध शहीदनि जी धरती आहे, सिंध सचल जी धरती आहे। ऐं अवां खे ॾेखारींदासीं क़दीम सिंध जा ही जदीद नज़ारा। असीं तव्हां जूं मुलाक़ातूं अहम शख़्सियात सां ऐं कंदासीं उन्हनि सां ख़ूब कचहरियूं।